हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जा जेका एपिसोड अचण वारा आहिनि उन्हनि में दोस्तों वॾो कमु थियण वारो आहे। शाहनवाज़ ख़ान ककर जी भेण सां निकाह करण में कामयाबु थी वेंदो। रुस्तम वारा जेको आहे मुराद खे भॼाए छॾींदा, फ़ैसिलो कोन ॾींदा। रहज़न ऐं ककर वारा शाहनवाज़ ख़ान जा दुश्मन थी वेंदा ऐं सोडल जेको आहे या मुराद वारा गॾिजी करे वञी गुलपरी खे वठी ईंदा। छा वाक़ई सभु कुझु इहो थियण वारो आहे अचण वारे एपिसोड में या न, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, लाइक कंदा ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों शाहनवाज़ ख़ान असलियत फ़िलहाल रहज़न ककर वारनि खे न ॿुधाईंदो त मां निकाह करणु चाहियां थो। इहा ई ॻाल्हि करे थो बार बार त हू छोकिरी मूंखे वास्ता ॾिना क़ुर साईं जा, अलाह रसूल जा, तॾहिं मां तव्हांजे हवाले नथो कयां। तव्हां पोइ प्रोमो में क़िस्त में ॾिठो, लेकिन रहज़न ककर वारनि जो मकर फ़रेब सम्झी चुका आहिनि। तॾहिं हू इन सां शैतान वग़ैरह वग़ैरह मुंहं ते चई ॾिनो ऐं शाहनवाज़ ख़ान खे अञा गुस्सो अची वियो। शाहनवाज़ ख़ान इन्हनि खां हाणे जान छॾाइण जे लाइ इन्हनि जे मथां हथड़ो फेरींदो ऐं का नई ट्रिक खेॾंदो जीअं छोकिरी मूं वटि ई रहे, मां अंदरूनी छोकिरी खे राज़ी करे निकाह कयां। छोकिरी राज़ी न थींदी, ज़ोरी ज़बरदस्ती निकाह करण जी कोशिशि कंदो। होॾां रुस्तम वारा मोटाए छॾींदा ऐं चवंदा फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियूं, लेकिन हिते हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा मुराद ऐं रुस्तम वारा। गुलपरी खे हाणे उते वठण जे लाइ तमामु जल्द मुराद या सोडल वारनि खे मौक़ो मिली वेंदो, छो त रहज़न ककर वारा शाहनवाज़ सां ॻंढिजी वेंदा। पोइ क़िस्त में मां तव्हांखे ॿुधायो त शाहनवाज़ ख़ान जो मकर फ़रेब हाणे सभु जे साम्हूं ईंदो ऐं तव्हां ॾिठो रहज़न वारनि जे साम्हूं अची चुको आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।